जिले कश्मीर को जिले रास्ता आगे खाली क्यों? सब दोस्त रास्ता खाली क्यों? स्पीकर में करो वैन जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद अली ये वेड़े से कश्मीर दोस्त भाइर असांजा उतो पंधु करे इस्लामाबाद को मरकज़ में ऐं तव्हांजी आवाज़ हिते हुकूमत जे तमामु जेके बि आला ऐवान आहिनि उन्हनि ताईं पुॼी आहे ऐं उन्हनि जी आवाज़ क़ौमी असेंबली में वेठल अलीजान मदारी साहब ऐं मां शहरियार खान महर साहब सभिनि वज़ीर आज़म खे बि तव्हांजे जेके बि मसाइल आहिनि असांजे ज़िले जा उहे आदा कयासीं ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म साहब छा आहे भाई धिका छो था ॾियो? तव्हांजे डेलीगेशन डॉक्टर मेहरचंद साहब, दिलमराद दहाणी, अशोक कुमार ऐं पंहिंजो जमालुद्दीन उगाई साहब ऐं ॿिया जेके बि दोस्त हाफ़िज़ रसूल्ला साहब सभई आया हुते क़ौमी असेंबली में। हाणे हुनजी असां मुलाक़ात बि कराईसीं तलाल चौधरी साहब सां ऐं उन्हनि खे पंहिंजी हुकूमत जो जेको ऑफिशियल ॻाल्हि करणी हुई उहा बि उन्हनि खे ॿुधायो। हाणे तव्हांजी ॻाल्हि रिकॉर्ड ते बि अची वई आहे, रजिस्टर बि थी वई आहे ऐं उन्हनि इहो ई चयो आहे त वज़ीर आज़म हुकूमत सिंध सां मुशावरत कंदा, छाकाणि त हीउ सूबाई सब्जेक्ट आहे ऐं क़ौमी सतह ते वज़ीर आज़म फुल सपोर्ट ॾींदो ऐं इनशा अल्लाह हिकिड़ो फुल फ्लैज असां हुते तव्हांखे सपोर्ट ॾेई करे ज़िले कश्मीर में हुकूमत सिंध जे तावन सां तव्हांखे हुते असां इनशाला हिकिड़ो ऑपरेशन बि करे ॾींदासीं। हाड़ेल कल्चर खां तव्हांखे निजात ॾियो इनशाला। त हीउ तव्हांजो मसइलो न आहे, हीउ असांजो मसइलो आहे। असां पाण हिन ज़िले में हिन अज़ाब खां गुज़री रहिया आहियूं ऐं आम माण्हू ग़रीब माण्हू उन्हनि सां बि हिकिड़ी ज्यादती थिए थी, पर ज़िले जे हर शरीफ़ अमीर ग़रीब मिसकीन सभ सां इहा ज्यादती पई थिए। हाणे ॻाल्हि वञी उन हद ताईं पहुची आहे जो हर माण्हू बेज़ार थी तंग थी ऐं तव्हां ॿाहिरि सभु जेके इस्लामाबाद कोन आहियो इहो इहे ख़ुशी सां कोन आहियो, तव्हां तंग थी इनशाला असांजी राब्तो शाह साहब सां बि थियो, होम मिनिस्टर नजार साहब सां बि थियो आहे ऐं हुननि असांखे फुल सपोर्ट ॾिनी आहे ऐं हुननि इहो ई चयो आहे त तव्हां बजट खां वारिग थी करे अचो ऐं असां सां मिलो ऐं गॾिजी करे असां तव्हांजे जेके MPAs आहिनि, तव्हांजा MNAs आहिनि, उन्हनि सां वेही हिकिड़ी मुशावरत करे ऐं फुल फ्लैज तरीक़े सां तव्हांजी असां सपोर्ट बि कंदासीं ऐं तव्हांखे ज़िले कश्मीर में ज़िले शिकारपुर में जेके हिन वक़्तु घाड़ेल कल्चर जे वर्क आहिनि उन्हनि में तव्हांखे अमल कराए ॾींदासीं। हिकिड़ी तमामु हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि जेका थी आहे तव्हांजो हीउ जेको एहतजाज आहे इहो वज़ीर आज़म पाकिस्तान ताईं पुॼो। चेयरमैन बिलावल भुट्टो साहब हुनजो नोटिस वरितो आहे ऐं असांखे चेयरमैन बिलावल साहब हींअर उन डिप्यूट कयो त तव्हां वञी हिननि सां मिलो असांजे दोस्तनि सां ऐं उन्हनि खे ख़ातिरी करायो त असां ऑपरेशन कंदासीं ऐं ज़िले कश्मीर ऐं ज़िले शिकारपुर में इनशा अल्लाह अमन तव्हांखे करे ॾींदासीं। असां तव्हां वटि सभु शहरियार महर साहब, अलीजान मदारी साहब, मां शाज़ेन खान सभु इहो अर्ज़ु खणी आया आहियूं त आयो तव्हांजो एहतजाज हिन रेड ज़ोन एरिया में तव्हांखे आराम सां हिते वेही सभिनि खे एहतजाज जी इजाज़त बि मिली ऐं तव्हांखे हिकिड़ो मौक़ो बि मिलियो ऐं तव्हांजी ॻाल्हि मथे ताईं पुॼी वई, हिकिड़ी आवाज़ अची वई, उहा तव्हांजी कंप्लेन रजिस्टर थी वई आहे। हाणे
असां तव्हांखे हथ ॿधी हिकु त वेलकम कयूं था इस्लामाबाद में, ऐं ॿियो तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त हाणे असांजे अचण खां पोइ हीउ धरणो बि ख़तमु कयो ऐं तव्हां आराम सां हिते इस्लामाबाद 2 टे ॾींहं घुमो फिरो। असांजे लाइ जेको हुकुम हुजे असां तव्हांजी ख़िदमत बि कंदासीं, तव्हांजे लाइ असां महिमान नवाज़ी बि कंदासीं ऐं पोइ तव्हां वरी वापसि पंहिंजे ज़िले कश्मीर में वञो ऐं इनशाअल्लाह तव्हां जी बिल्कुलु लजाज साहिब सां हलवाल थियो आहे। लजाज साहिब चयो आहे असां पहिरें ॾींहं खां तव्हांखे चयो आहे त असां तव्हांजी सपोर्ट कंदासीं, पर तव्हां बजट खां जीअं मोटो त मूंसां अची मिलो। मज़ारी साहब भी मिले, शहरियार खान भी, मुझे लगे तव्हां भी ऐं तव्हांजा सूबाई जेके MP आहिनि उहे बि मिले, सभु गॾिजी सॼी हिकिड़ो टीम वर्क कंदासीं ऐं तव्हांखे असां ख़ातिर खां रिज़ल्ट करे तव्हांजो वफ़द आहे डेलीगेशन आहे उनखे बि असां शबीर साहब खोलो नहीं रे देखो रे ताज अॻिते वञ यार, ताज अॻिते हलियो वञ, तोखे छा आहे सुकड़ो न आहे। हा तूं वञ मौली हिनखे छॾ, हिकिड़ो वञ गरीब आदमी अफेक्टेड नहीं है, हर तबके का आदमी अफेक्टेड, चाहे वो कोई बड़ा सियासतदान हो, चाहे वो लीडर हो, चाहे वो स्कूल टीचर हो, चाहे वो कोई मजदूर हो। तो ये रिकग्नाइज हो चुका है फेडरल लेवल तक के इन 3-4 जिलों में हमारे लॉ एंड ऑर्डर का इशू है और हमें एक मेगा ऑपरेशन की जरूरत है। हर फोरम पे हम नेशनल असेंबली में बैठे हैं, अब तीनों मेंबर्स ने कभी ये नहीं हुआ होगा कि लॉ एंड ऑर्डर पे बात ना की हो, उसके बावजूद कि सिंध गवर्नमेंट हमारी अपनी गवर्नमेंट है। इसी तरह आप लोगों का भी जो फोरम है आप फोरम पे ये रखें। हमने आज भी स्टेट मिनिस्टर फॉर इंटीरियर हो, मिनिस्टर फॉर इंटीरियर हो, वहाँ तक ये बात पहुँचाई है और हम अब उम्मीद कर सकते हैं कि फेडरल गवर्नमेंट भी कुछ ना कुछ असिस्टेंस प्रोवाइड करेगी प्रोविंशियल गवर्नमेंट को और आखिर ये हालात बेहतर होंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसे कि आप सबको मालूम है, आप लोग जिला कश्मीर, जिला शिकारपुर सबकी आवाज़ बन के यहाँ पे आए हैं। तो आप सबको वेलकम भी करते हैं शबीर खान बिजरानी साहब की तरफ से, शहरियार मार साहब की तरफ से भी और हमारी तरफ से भी। और इसमें जैसे आप लोगों ने देखा कि आपकी आवाज़ आला ऐवानों तक पहुँची है और उन्होंने हमें श्योरिटी दी है कि वो पीपल्स पार्टी की मदद से इंशाल्लाह सिंध हुकूमत की मदद से और सिंध हुकूमत उस पर डिसीजन भी करेगी कैसे किस तरह से ऑपरेशन होगा। और इंशाल्लाह आप लोग सब देखेंगे जल्द से जल्द इंशाल्लाह खुशखबरी भी आपको दी जाएगी इंशाल्लाह। इंटीरियर मिनिस्टर साहब ने थोड़ा सा हमें टाइम मांगा है अपनी सूबाई हुकूमत से सूबाई हुकूमत का हो जाता है। इसमें थोड़ा सा टाइम बजट खत्म हो सबसे कंसल्ट हो के एक अमली तौर पे हमारा जो अमन अमान इशू है उसको हल निकाला जाए इंशाल्लाह, खास तौर पर जिले कश्मीर। हम शहरियार मार साहब की बात नहीं कर रहे, हम शहरियार मार साहब की बात नहीं कर रहे, लेकिन बाकी आप लोगों पर खुद इल्जाम है कि सर आप डाकुओं को पालते हैं, आप सरपस्ती करते हैं। सर ये बड़ा बहुत इल्जाम है शहरी की तरफ से और मैं नहीं कहा सर, लाखों लोग इल्जाम लगा रहे हैं सर, लाखों लोग लगा रहे हैं सर। सोशल मीडिया पे मूव चल रहा है सर। ऑपरेशन होते हैं बजट का जो सवाल है, लेकिन वो पंजाब भी लग रहा है, बलूचिस्तान भी लग रहा है, सिंध भी लग रहा है। ऑलरेडी सिंध के तावन से नुमाइंदे है ना। हो गया भाई सवाल। देखो ये मिनिस्टर साहब ने इस पे हम सबको पीपल्स पार्टी की मदद से हमने यहाँ पे आपको बाउंड करके बोला है कि हम इंशाल्लाह इस पे अमली तौर पे काम करेंगे। बजरंग साहब छाता सम्झो त पीपल्स पार्टी जेका ॻाल्हि ॿोल कई आहे हुकूमत सां, उन खां पोइ PMLN तरफ़ां जेके
ख़ातिरी कराई हुई आहे इहो को लॉलीपॉप त कोन्हे? न न बिल्कुलु न, हिकिड़ो जॉइंट एफर्ट आहे जंहिंमें चेयरमैन बिलावल साहब उनखे इन शइ जी बिल्कुलु ॼाण आहे ऐं उन इन शइ जो नोटिस वरितो आहे। उन नोटिस खां पोइ वज़ीर आज़म साहब सां इहा ॻाल्हि थी आहे ऐं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब, इंटीरियर मिनिस्टर मोहसिन नकवी ऐं तलाल चौधरी साहब ॿिन्हिनि खे इहो ई चयो आहे त तव्हां हिन जे डेलीगेशन सां मिलो, जंहिंमें उन्हनि खे असां मुलाक़ात बि कराईसीं, जंहिंमें मज़ाही साहब बि हो, मां बि हुयुमि ऐं हिननि ख़ातिरी कराई आहे छाकाणि जो इहो सूबाई सब्जेक्ट आहे त सूबे जी मुशावरत सां इंशाअल्लाह कश्मीर ऐं शिकारपुर में हिकिड़ो फुल फ्लैज इंशाअल्लाह असां कोशिशि कयूं था त ऑपरेशन थिए ऐं धाड़ियल कल्चर खां निजात। अच्छा सर, पाण खे फौजी ऑपरेशन चई सघूं था? फौजी ऑपरेशन तॾहिं थींदो आहे जॾहिं सूबाई गवर्नमेंट उन्हनि खे लिखंदी जी। प्रोविंशियल गवर्नमेंट चीफ मिनिस्टर आहे उनजो हेड ऐं उनखे होम मिनिस्टर आहे ज़ियाल अंजार साहब, त हुननि खे अगरि ज़रूरत पवंदी त हू लिखंदा त फ़ौज जे लाइ पोइ वफ़ाक़ उनखे एंगेज कंदी। त उहो हाणे वफ़ाक़ी हुकूमत ऐं इंटीरियर मिनिस्टर साहब ऐं CM साहब जो जॾहिं पाण में क्वेश्चन थींदो ऐं मुलाक़ात थींदी बजट पास थियण खां पोइ त हू उन में लाइ अमल तय। अच्छा सर, आख़िरी सवाल आहे त हिन में तव्हां MNA साहिबान हिते जेके आया आहियो, तव्हां बीठल रहंदा कंदकोट ऐं कश्मीर जे आवाम सां गॾु जेके हिते मुतालबा असां हमेशह बीठा रहिया आहियूं ऐं हमेशह बीहंदासीं। हीअ असांजी ताक़त आहिनि, हीअ असांजो सरमायो आहिनि, त असां त हिन जी आवाज़ हूं ऐं हमेशह ईअं ई बनंदासीं आवाज़। इन्हीं में तव्हांखे प्रेस रिलीज मिली वेंदी इंशाअल्लाह। प्रेस रिलीज सर घरू वज़ीर जारी कंदी वज़ीर आज़म हाउस इंटीरियर मिनिस्ट्री से तव्हां प्रेस रिलीज मिली वेंदी जिन में तव्हांजा जहिड़ा बि डिमांड हुआ ख़दशात हुआ उन्हनि खे रिकॉर्ड करी डेलीगेशन मुलाक़ात थी उन्हनि जो उहा सभु प्रेस रिलीज में डिटेल में अची वेंदो इंशाअल्लाह। लॉ एंड ऑर्डर एजेंसीज आहिनि, एनफोर्समेंट कंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी पर असां घणो को इशू आहे ट्राई बॉर्डर जो हिंदुस्तान जो बि पंजाब जो बि सिंध जो बि और हिते सिंध पुलिस ऑप्शन करी थी पंजाब भॼी वञनि था, पंजाब में हले थो सिंध भॼी वञनि था, इन जो इशू इंशाअल्लाह जल्द कंदासीं बाक़ी निगरानी में।